एक नंढड़ो एहतजाजी मुज़ाहिरो आहे। हिन असांजे ॻोठ जा जेके ॿार आहिनि, जेके मुस्तक़बिल जो मामार आहिनि, गुज़िरियल 2 सालनि खां वठी कोविड-19 जे अंदरि सिर्फ़ 2 सालनि जे अंदरि 22 ॾींहं स्कूल खोलिया विया आहिनि। बक़ाया तव्हां जिथे बि ॾिसंदो मुहर्रम जे महीने जे अंदरि जुलूस निकिरनि पिया, मातम हले पियो। बसुनि जे अंदरि तव्हां ॾिसंदव त 100-150 माण्हू वेठा आहिनि, वेनुनि जे अंदरि माण्हू वेठा आहिनि, पर स्कूल खोलण जे अंदरि हिननि खे इहो किरोना जो डपु आहे त किरोना स्कूल जे अंदरि दाख़िल थी थिए। गुज़िरियल 2 सालनि खां वठी सिंध जे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे, मुस्तक़बिल दाव ते लॻायो पियो वञे। असां सिंध हुकूमत खे ऐं इन नामुराद अली शाह खे इहो पैगाम था ॾियूं, बराए महिरबानी इन्हनि ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो। इन्हनि वॾेरनि जा पुट, इन्हनि MPA, इन्हनि MNA, इन्हनि सरदारनि ऐं हुकुमराननि जा पंहिंजा पुट त अमेरिका, लंडन ऐं बर्तानिया में था पढ़नि, पर असांजो जेको ग़रीब आवाम आहे उनजो ॿार जेको हिते पढ़े थो उनजे मुस्तक़बिल खे दाव ते लॻायो थो वञे। जेकॾहिं 1 तारीख़ खां इन हुकूमत स्कूल न खोलिया त असां हर घटी, हर घर, हर चौक जे अंदरि दर्सगाहूं खोलींदासीं ऐं पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾींदासीं। ऐं हीअ एहतजाज जो मुज़ाहिरो पोइ रोडनि ऐं रस्तनि ताईं खणी ईंदासीं। ऐं पूरी सिंध हिन वक़्तु तव्हांखे नामुराद अली शाह खे PP हुकूमत खे रिजेक्ट करे चुकी आहे। जेकॾहिं 1 तारीख़ खां स्कूल न खुलिया, इंशाअल्लाह ताला असांजा मुज़ाहिरा अॻिते वधंदा ऐं रोड ब्लॉक थींदा।